साईं की पिया ॾिसो अॼु तव्हां हिते अॼु खिबरे में आया आहियो ऐं असल में ॻाल्हि इहा आहे जो असां हर साल जेको नओं साल आहे असां सभु जेके दोस्त आहियूं बलूचिस्तान जा ख़ासि करे सभु कठे किथे न किथे निकिरी वेंदा आहियूं कॾहिं न कंहिं न कंहिं पासे हफ़्तो 10 ॾींहं असां कठे गुज़ारींदा आहियूं जंहिंमें असां वटि अदीब आहिनि असांजा जेके शाइर दोस्त आहिनि जेके आर्टिस्ट या कलमकार आहिनि जेके हिन सां इन शोबे सां ताल्लुक़ जेके अहिड़ा आहिनि जेके कल्चर जे सां दिलचस्पी रखंदा आहिनि हिन दफ़े उन्हनि खे मां इहा दावत ॾींदो अचो तव्हांखे मां सिंध घुमायां हाणे उनखे मां सिंध घुमायां थो पियो ऐं मां तुराए थो आहियां पंहिंजे दोस्तनि जो जंहिं मिसाल वॾी लिस्ट आहे उन दोस्तनि जी ऐं ख़ासि करके जेके असांजो कल्चर डिपार्टमेंट आहे या जेके सकाफ़त जो खातो आहे उन बि काफ़ी हवाले सां मुंहिंजी मदद कई आहे मुंहिंजे दोस्तनि काफ़ी हवाले सां सिंध जा कहिड़ा इलाइक़ा आहिनि जेके तव्हां हींअर विज़िट कंदव? असां मानो ईअं सम्झो त केटी घुमी आहे असां पहिरीं माना 31 तारीख़ ते केटी हुआसीं केटी खां पोइ कारूंजर खां पोइ असां हैदराबाद हैदराबाद हुन खां पोइ असां वरी मिसे जंग जेको आहे पंहिंजो हिन वारो मियाणी वारो फॉरेस्ट उते हुन खां पोइ रनीकोट पोइ लाल ते वियासीं लाल खां पोइ हाणे हिते पंहिंजो अछड़ो थर घुमण आया आहियूं अञा जॾहिं ॾिसूं असां बि ॾिसूं ऐं असांजे इनशाला जेके दोस्त आहिनि उहे बि ज़ाहिर आहे जॾहिं हितां जेके दोस्त वेंदा त ज़ाहिर किथे न किथे पंहिंजे कंहिं किताब में कंहिं ॻाल्हि ॿोल में कंहिं जाते वेही करे असां सिंध जी ज़ारा कंदा असांजो इहो मक़सदु इहो आहे दोस्तनि खे सिंध जी महिमान नवाज़ी कीअं लॻी? महिमानी तमामु ज़बरदस्त जिथे बि विया तमामु घणी जेके महिरबानी थैंक यू